हिकु नजूमीअ वटि हिकु नौजवान छोकिरो अचे थो। नजूमी संदसि हथु ॾिसी ऐं हथ जी लकीरुनि ते गौर कंदे चवे थो, छोकिरा तूं वॾो भागनि वारो आहीं, तुंहिंजी हयाती माशाअल्लाह 100 साल खां क्रॉस थी करे। छोकिरो चवणु लॻुसि, साईं 100 साल ज़िंदा रही धप नाहे करणी, इनखे घटाइणु अव्हां जे वस में आहे त महिरबानी कयो। बाक़ी इहो ॿुधायो त मुंहिंजी भाग वारी लकीर छा थी चवे। नजूमी संदसि ॿीहर हथ ते गौर कंदे चवणु लॻो, तुंहिंजो भाग माली हिसाब सां बि ठीकु आहे। छोकिरो नजूमीअ जी ॻाल्हि अध में कटींदे चवणु लॻो, साईं माल त हराम पायूं बि करे कमाए सघां थो। तव्हां शरीके हयात बाबति ॿुधायो, जंहिंखे चाहियां थो सा मिली सघंदी। नजूमीअ चयोसि, इन में को बि शक नाहे त जंहिंखे तूं चाहीं थो उहा तुंहिंजी शरीके हयात बणजंदी ऐं तोसां सॼी ज़िंदगी निभाउ कंदी। छोकिरो वरी बि यकीन करण लाइ पुछेसि थो, साईं मज़ाक त नथा करियो, हिन महिल ताईं मुंहिंजी महबूबा जो पीउ ज़िद ॿधियूं बीठो आहे रिश्तो ॾियण खां। जेकॾहिं तव्हां का ख़ुशख़बरी ॿुधायो था त मां तव्हांखे एतिरो ॾेई छॾींदुसि जो तव्हां भली पूरो महीनो दुकान न खोलियो त बि तव्हांजे घर जो ख़र्चो हलंदो रहंदो। नजूमीअ जूं अखियूं चिमकी पवनि थियूं ऐं दिलि जाए ॾींदे चवेसि थो, रुपए जो रुपयो पका आहे, इन जे पीउ जो पीउ बि मञींदो। छोकिरो खेसि 5000 समेत हिकु चेक नजूमीअ खे ॾिए थो। नजूमी ख़ुशि थी माल वठी रखे थो त छोकिरो परियां बीठल पंहिंजे पीउ खे सॾु कंदे चवे थो त बाबा हीउ आहे मुंहिंजी महबूबा जो पीउ चाचो नजूमी। सचो नजूमी आहे, हिन यकीन ॾियारियो आहे त मुंहिंजी शादी उते थींदी जिते मुंहिंजी दिलि आहे। हाणे हिन सां हिन जी वॾी न्याणीअ सां मुंहिंजो रिश्तो तइ करे वठि। नजूमी अहिड़ी ॻाल्हि ते हको बको थी वञे थो जो छोकिरे जो पीउ खेसि सलाम वराणींदे चवेसि थो, साईं हाणे पंहिंजी ज़बान तां न फिरिजो, मुंहिंजे पुट खे संग ॾियण ते तव्हां हाणे पंहिंजो ज़िद ख़तमु कयो। नजूमीअ जे मथे खे फेराटियूं अचनि थियूं ऐं छोकिरे खे यकीन ॾियारण तोड़े माल वठण वारो मंज़रु अखियुनि आॾो फिरी अचेसि थो।